इसराइल ऐं ईरान जो हिक ॿिए ते जंगबंदी जी भनकड़ी जो इल्ज़ाम। इजरायली मीडिया मुताबिक़ जंगबंदी लागू थियण जे कुझु कलाकनि खां पोइ ईरान तरफ़ां इसराइल ते मिज़ाइल हमिलो कयो वियो, पर मिज़ाइल खे इजराइल दिफ़ाई निज़ाम किराए विधो। इजरायली दिफ़ाई वज़ीर फ़ौज खे ईरान ते हमले जो हुकुम ॾेई छॾियो। इजरायली फ़ौज मूजिबि ईरान पारां मिज़ाइल फायर थियण बैदि अवाम खे ईंदड़ नोटिस ताईं महफ़ूज़ हंधनि ते वञण जी हिदायत कई वई। दिफ़ाई निज़ाम ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ फ़आल आहे। ईरान जंगबंदी जी भनकड़ी वारी इजरायली दावा जी तर्दीद कंदे चयो आहे त जंगबंदी लागू थियण बैदि इजराइल ते मिज़ाइल हमले जी ख़बर कूड़ी आहे। ईरानी फ़ौज मूजिबि इजराइल जंगबंदी जी भनकड़ी कंदे 3 हमला कया आहिनि। ईरानी फ़ौज खे दुश्मन जे लफ़्ज़नि ते यक़ीन नाहे। इजराइल ऐं ईरान ॿिन्ही जंगबंदी जी भनकड़ी कई आहे। ॿिन्ही मां ख़ुशि न आहियां। सीज़ फायर जी भनकड़ी ते इजराइल खां वधीक नाराज़ आहियां। मूंखे इहो पसंदि नाहे त इजराइल जंगबंदी ते राज़िपो ज़ाहिर करण बैदि बिना देर हमला कया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ईरान जूं एटमी सलाहियतूं ख़तम थी चुकियूं आहिनि। ईरान हाणे कॾहिं बि पंहिंजो एटमी प्रोग्राम ॿीहर शुरू न करे सघंदो। इजराइल पंहिंजा पायलट्स वापसि घुराए बम न किराया वञनि। जेकॾहिं ईअं कयो त इहा जंगबंदी जी वॾी भनकड़ी हूंदी। इजराइल खे हाणे सबर खां कमु वठिणो पवंदो। कतर जे वज़ीर आज़म शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान अल सानी पारां दोहा वेझो अमेरिकी अॾे ते ईरानी हमले जी मज़म्मत। कतरी वज़ीर आज़म जो चवणु आहे त कतर जी रियासत ते हमिलो नाक़ाबिले क़बूल ऐं सिफ़ारती क़दरनि जी भनकड़ी आहे। फ़िज़ाइया कामयाबी सां दिफ़ा कयो जवाब ॾियण जी सलाहियत रखूं था। ईरान ऐं इजराइल जंगबंदी मुआहिदे ते इतिफ़ाक़ कयो। हिते में अमुन जा ख़्वाहिशमंद आहियूं। लबनान जे पाड़ेसरी मुल्कनि सां लाॻापा मामूल ते आणण जी ख़्वाहिश जी हिमायत करियूं था। ईरानी हमले सां असांखे हैरत थी। असां इजराइल सां तकरार हल करण ते कमु करे रहिया आहियूं। अमेरिकी दोस्तनि मशवरो ॾिनो त ईरान सां ॻाल्हियूं कयूं वञनि। मौक़ियो आहे त हिते मां एटमी हथियारनि खे ख़तमु कयो वञे। लबनानी वज़ीर आज़म नवाब सलाम चयो आहे त हू कतर सां गॾु बीठल आहे। इजराइल जो ईरान ते हमिलो आलमी क़ानून जी भनकड़ी आहे। ईरान जी ख़ुदमुख़्तियारी खे कंहिं बि सूरत में नुक़सान न थियणु घुरिजे। इजराइल खिते जी रियासतुनि ते हमला करे ख़ुदमुख़्तियारी खे चैलेंज कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीन जे सफ़ीर जियांग ज़ेडोंग जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां चीन जे सदर शी जिनपिंग ऐं वज़ीर आज़म ली क़ियोंग लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। ईंदड़ SCO सरबराही इजलास जी कामयाबी लाइ नेक ख़्वाहिशुनि जो बि इज़हार। मुलाक़ात में खिते जी सलामती जी सूरतहाल, ख़ासि तौरु ईरान इजराइल तकरार ते ख़्यालनि जी ॾे वठि। ML1 KKH ग्वादर पोर्ट खे ऑपरेशनल करण जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म पंहिंजे चीन जे दौरे बाबति ॿिन्ही मुल्कनि विच में जारी मुशावरत जो ज़िक्र कयो। वज़ीर आज़म माली ऐं इक़्तिसादी मदद लाइ पाकिस्तान तरफ़ां चीन जी वाखाण कई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान CPEC जे जारी मंसूबनि जी कामयाबी लाइ पूरी तरह पुरज़म आहे। चीन जी माली ऐं इक़्तिसादी मदद सां पाकिस्तान जी मईशत मुस्तहकम मैक्रो इकोनॉमिक आउटलुक में बहितरी आई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सऊदी अरब जे सफ़ीर सां मुलाक़ात। विच ओभर जी तेज़ी सां तब्दील थींदड़ सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म जो चवणु आहे त खिते में अमुन खे हथी वठाइण लाइ सऊदी अरब सां गॾाहियूं ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी अमुन जो वाहिद रस्तो आहे। वज़ीर आज़म सां कतर जे सफ़ीर बि मुलाक़ात कई थी। शहबाज शरीफ़ चयो त कतरी अवाम ऐं पूरे खिते जी सलामती तोड़े तहफ़ुज़ लाइ दुआ गो आहियो। पाकिस्तान खिते जी सूरतहाल खे संगीन करार ॾींदे ॻणिती ज़ाहिर करे छॾी। खिते में सिकतार जे ख़ात्मे लाइ तकड़ा क़दम खणण ते बि ज़ोर। पर ॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान कतर में अमेरिकी एयरबेस ते हमले जी मज़म्मत करे थो। खिते में अमुन लाइ समूरनि तकरारनि जो हल अणतर थी वियो आहे। सिंध असेंबली अपोज़िशन जूं बजट बाबति अक्सर कटौती वारियूं रिथूं रद्द करे छॾियूं। ऐवान हुकूमत जा पेट्रोल ख़र्च घटाइण बाबति अपोज़िशन जी कटौती वारी रिथ बि रद्द करे छॾी। वज़ीर आला सेक्रेटेरिएट जे ज़िमनी बजट मंज़ूर। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त अदालतुनि में असांजी नाहे हलंदी। असेंबली ऐं ॿियनि इदारनि जा ख़र्च घटाइण जी गुज़ारिश कई आहे। अदालतुनि ऐं जजिस जा चार्ज ख़र्च 5 अरब रुपयनि खां वधीक आहिनि। सिंध असेंबली जा चार्ज ख़र्च 3 अरब रुपयनि खां वधीक आहिनि। गवर्नर हाउस जे चार्ज ख़र्चनि जो काथो 3 अरब रुपयनि खां वधीक रखियो आहे। स्पीकर ऐं गवर्नर हाउस जे ख़र्चनि ते का बि कटौती वारी रिथ नाहे। CM सेक्रेटेरिएट जे ख़र्चनि ते कटौती वारी रिथ आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां एशियाई तरक़ियाती बैंक जी कंट्री डायरेक्टर एमा
जी वफ़द सां गॾु मुलाक़ात। एशियाई तरक़ियाती बैंक जो ट्रीटमेंट प्लांट 4 ते सिंध हुकूमत सां भाईवारी ते इतफ़ाक़। मुलाक़ात में पायदार तरक्की, मज़बूत मईशियत ऐं नए भाईवारी ते बि ख़्यालनि जी ॾे वठि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ख़राब पाणी खे सनती इस्तेमाल जे क़ाबिल बणाइण लाइ प्लांट 4 अहम मंसूबो आहे। बहिराड़ी वारनि इलाइक़नि में साफ़ पाणी ऐं नेकाल वारनि मंसूबनि ते बि कमु कयो वेंदो। ॿोॾि मुतासिर 1 करोड़ माण्हुनि जी बहाली तेज़ी सां जारी आहे। सखर में दुकानदार हथां क़तल थी वियल सेबको मुलाज़िम फ़हीम समेजो क़तल केस जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियो। सेबको चीफ पारां जवाबदार हसनैन कुरैशी खे गिरफ़्तार न करण जी सूरत में SSP ऑफिस, पुलिस लाइन ऐं A सेक्शन थाणे जी बिजली एहतजाज स्टोर बंदि करण जो चिताव। सेबको चीफ चयो आहे त सखर पुलिस 3 ॾींहं गुज़रण बावजूद मुलाज़िम फ़हीम समेजो जे क़तल केस जो जवाबदार हसनैन कुरैशी खे गिरफ़्तार नाहे कयो। आवाम जी बिजली बंदि न कंदासीं, आवाम पहिरियां ई तकलीफ़ में आहे। 26 जून ख़मीस खां सिंध में बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि मॉनसून हवाऊं मुल्क जे उतर ऐं विच वारनि इलाइक़नि में दाख़िल थी रहियूं आहिनि। ईंदड़ कुझु ॾींहनि में मॉनसून हवाउनि में वधीक शिदत अची सघे थी। 26 जून ते थरपारकर, उमरकोट, मिर्पुख़ास, बदीन, दादू में आंधारी ऐं बरसात जो इम्कान आहे। 27 जून ते सखर, लाड़काणे, जैकबाबाद, खैरपुर ऐं घोटकी में बरसात पइजी सघे थी। कराची में ईंदड़ 3 ॾींहनि झुड़ाले मौसम ऐं गर्मीपद में इज़ाफ़े जो बि इम्कान ज़ाहिर कयो वियो।